ये हसीना एटम बम मूंदी हसीना सा छो टकरा कुट्टा हसीना कुट्टा नैना नाज तांजी हीरोइन है ना अरे नैना नाज बाजारो लगंदी है ज़ोरिया पाण खे हसीना सॾराईंदी हुई आहे त सफ़ा मम जे मुहांडे लगा तब लाई गम दिल तोड़े के मनाई गम छोड़े कच्चा पर सदड़िया अरे एतरी बेइज्जती सब हिकड़े ॾींहं में रिछ ते कुत्तो वेंदो आहे न अरे चक्करी बाह में अरे छॾ अरे कुत्तो जिया त लोइक वरी बचिया के जो मथो वियो के जो नक वियो के जी बाह वई कोई थींदो न बचंदे अञा मां वो पुट ई लाहे ॼणो जेको मौला पखी जो सिर वॾे सिंध जे वज़ीर जो सलाहदार आहियां उहा त पोइ ख़बर पई त हुन जे बंगले में तूं सीपर वई पोइ सेक्रेटरी त साईं काइम अली शाह जो हुस न वो मूंखे गठी छॾी सरकारी नौकरी मूंखे थोरी हाणे बस कर घर जा केकड़ा कमानियूं ई फगियूं पयूं थई न त आपघाती हमलो करे इहो शामिया न उड़ाए छॾियईं गाटर मुंह ते जेके खणी घुमी थो न इन मुंह ते बाहि ॾिसनि से उतार पंहिंजे भाणे जॻह पूरो महीनो थियो अथसि हिते रहंदे सॼो ॾींहुं मोटो ठेर थियो न कम न धंधो हा मुंहिंजे भाणजी ते त कावड़जी थी हे पुट ॾिस छुमणी ॾिसीस अहिड़े पुट खां पोइ कापो न पी ॼणी ए 12 ॼण सुतो पिया थको जी ने गोॾनि में उथार इन 36 लखणे खे अरबू मेहमान जे पोयां पई आई ही मेहमान न पर टोकरिया बेमाना तू जे नथो उतारीस न त माती न के ॾिसा अरे हरी से जाए बहुत बड़ थी वई इससे जाए फायर ब्रिगेड पानी आयो बना खावे करी जा
होई पोपला परी विद्या जा बुद्ध बुद्ध सुधरण जो ॻाल्हाइण हसीना छाड़ो निंड में आ निंड में मुंहिंजे मरण जो तो सोचे ई जागंदो तो मारे विझंदो परे थी तो माती ने मथे में गोढ़ा खाया देखो ना जा देखो ना जा अरे मामी की मुट्ठी भैया मामी जो सर कलम दियो मामी हसीना की मुट्ठी मुझे हाथ में थी मामी उठ गई मामी की मुट्ठी हमारा मुझे मुंडी सलामत है छड़ाओ छड़ाओ ये छड़ाओ कर दो भाजे छड़ाओ कर दो भाजे अरे साथ हो ने भाई मुंडी छड़ाओ मुंडी अरे मुझे पुत्र के तो मारी मुआ भला खाए केड़ो बेगड़ो छले आयो ठयो हाणे बनी सामान वठी अच मामी मोला बख्श खान मेरी धड़क दो शैम्पू हण दो पंजन सोनन शापरन के सेट कंदो ये बाहर निकरे तो मानो दसनस इने बाहर थोड़े विंदस मन माशुगड़ो थी पो विंदस हाँ कजे बांधो कर मोनी धूड़ पाए बंज चाचा दुर्मोहन 15 रुपए जा बटाला तोर आयो 3 रुपए जा बसर 3 रुपए जा टमाटा भी विझी बटाला बसर के दा टमाटा 100 रुपया किलो 3 रुपए तो टमाटा जा चाचा हिकड़ो मड़ी विझी अब अधु कट जाई चाचा दुर्मोहन तू जोडो ना है खबर बथई तो मुझे मामे के एतरी अल्लाह से मिलकत नी आ पो भूख बनाया दन आई रोज सा बटाला खान पार तो बटाला खाई सुजियान पर मुझो पेट सुजाए छयो तर भाई तोड़ रखा बारो के बन चाहिए से मुझे कुत्ते तोड़ रखे मेरा खत्म थी अच्छा मारो पिथल जगह अदा फारूक अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चाचो दुर्मोहन चवई दो त जो मुझे कुत्ते तोड़े रख मुझे मैं भूख मरी वई मां चाचे दुर्मोहन जी कुत्ते तोड़े रखा दो मोला भाई के मुझे एकड़ो काम कंदे रब था फारूक केड़ो कम असगर को मुके गोश्त या बकरो ठाणे में मेहमान ठाण पर यो गोश्त कंदो किथे आ जुड़ल शाह मार्केट को वेठो दे असगर ठीक है चाचा असगर सलाम अलैकुम दस मैं ही असगर का सही चाचा तो के केर दसी दो भाई ख्याल संगाला चाचा फारूक के गोश्त खपे जो को न्यापो का आ पुत्र मैनू दस तेनू कितना गोश्त चाहिए चाचा किनो गोश्त बा तू खा तू मानन के किनो गोश्त करे ए पुत्र ए जी गला ना कर नहीं ते मैं तेनू ए जे नितर मारांगा मेरे मकसद है घणो गोश्त खपे बुधा बकलो मैं फारूक नू जानदा पैसे भी मैनू मिल जाएंगे तू दस तेनू किस टुकड़े दा गोश्त चाहिदा है कमर दा चाहिदा है कोड़ी दा चाहिदा है जा अरकान सिख कमर असांजो माइटरो मरियो बाकी कोड़ी असांजी माइटराणी उन जा नाला न वठ आहीं त सागो पागो मुझे मुहारे एडो बेहयाती हुई अरकानी कोंदी के बदो गालई पागल दे पुत्र नू समझा मैंने मकसद है चल जो गोश्त खपाई कमर जो गोश्त छाजो खपाई वहां ये कमर कोड़ी बोड़ी न तो समझा बस उनके गोश्त सुठो मोकल एडे दिसम सा वधिक चाचा नथो तस जी के छडीस अजय पोड़ो मानू को हड गुड भजी पई ए खुदा दा वास्ता ए थोड़ी घड़ी चुप कर जा बंदे दा पुत्र बन
कारो मुंह करे छदी ई छा कई चाचा लथा त सड़चन बस ढोर त पोहो छो था एले ए छुरी ए जाके खम्मू लोर नु आख ते इनु रगड़ा सही तरह मारे ओए तू भी जाके नहर ते अपने आप नु धो के आ सारा खराब हो गई। अरे चाचा वा जेंडे वना तो सब कम मुखे था जो कुछ ता पाण भी त कम कयो ते मामी भुख मरी वई खम्मू लोर के जान 15 रुपए जो गोश्त 15 रुपए जा बटाला 5 रुपए जा बसर 3 रुपए जा टमाटर 100 रुपया किलो टमाटर बाबू या मामी थुली बेटी चे 3 रुपए जा टमाटर सिपाहियों जी सर जेको माथो ॾिसां वो तव्हां बि ॾिसो था या न? जी सर चइबो त कमु किटली थी वेंदो। इन्हे जे कपड़नि जो रंग कहिड़ो आहे या रत लॻल अथसि? सर यो बा कपड़ा जो रंग कहिड़ो अथसि? जेकॾहिं इहो रत न आहे त पोइ इहो हथ में हथियार छाजो अथसि? सर हिन खे हथियार किथे आहे त गुलाब जो गुल अथसि हथ में सर। गुल मतलब त मां एॾो अंधो थी वियो आहियां जो गुल बि मूंखे खंजर थो नज़र अचे। सर तव्हांजे ज़हन में रुगो जुर्म आहे। तव्हां बि कॾहिं प्यार कयो हुजे त ख़बर हुजे न। प्यार अरे शर्म कयो मां हुन ॾोहारी खे पतो ॾिसां ऐं तव्हांजे छोकिरी खे पता ॾिसो। अरे इहो त मोलू आहे मां में कमंदार भाणज लॻे थो केॾे मारियूं थो अचे पियो हथ में खंजर बि अथसि रत लॻल अथसि त पोइ न बचे थाणे ताईं अचे। अरे वठोसि मालू ख़बरदार थी जा भॼण जी कोशिश कजाई। भॼण जी कोशिश कजां साहब जेतिरो भॼंदो ओतिरो केस मज़बूत थींदो। आई सचो पर करे छॾी डचो। अरे वठोसि कयो कम किटली अचो माथो चल बीह साहब काती पेट में लग गई मुझे ले छने अच जाए। तेरे खातो मुंह वटि पे पिस्तौल थई मां तो गोली हड़तो था पेट वारी न लगी नहीं थई साहब मुझे ले छने माथो चल छोड़
सुणा साईं असां त घणो था चाहियूं त इहे चूड़ियूं तुंहिंजे हिन ॿाहुनि में पाई वडेरा मां तव्हांखे घणा दफ़ा चयो आहे त मुंहिंजो रस्तो न रोकींदा कयो 5 आङुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि वो भी तो सही है असां तोखे वडेरी बनाइण था चाहियूं माफ़ कजो वडेरा इहा वडेर पई तव्हांखे मुबारक हुजे मूंखे रस्तो ॾियो त मां वञा फ़ैसिलो त थियो ई कान्हे त पोइ तोखे रस्तो किरां ॾियूं तोखे शायद असांजी हैसियत ई ख़बर नाहे हैसियत जी त ख़बर आहे त तव्हां वडेर आहियो पर कम लूसन छोकरनि जहिड़ा अथव खामोश तुझी आमजा छोरी इखला कोन थई ख़बर कोन थी हे केर आहिनि हे असांजे ॻोठ जा वॾेरे जा पुट आहिनि तोखे ही छा थियो आहे वरी कंहिंसां वड़ी आयो आहीं छा वरी छा ये वॾी कहाणी आहे तोखे पोइ ॿुधाईंदुसि शाख ते धोअण पियो वञा तोखे जो ॾिठमि त वॾेरनि सां घटि वधि पई ॻाल्हाई लड़ी पियुसि ही असांजे वॾेरे राणे खान जा नंढा भाइरा आहिनि शामीर खान ऐं लखमीर खान हिननि खे ईअं न सम्झ ही ॿई स्टील बॉडी त स्टील बॉडी कीअं वॾेरा हा मोलू इहा का करण जी ॻाल्हि आहे छा चवण सां न मां बि फूलनि ते बि आहियां पोइ थियसि खाली चवण सां न आहे हिते तजुर्बा थियल आहिनि तजुर्बा हाणे ॾिसजांइ ॿिन्हिनि खे धक असर कोन कंदो सफ़ा कोन कंदुनि तूं पासे ते बि ॾिस न कयईंसि असर कोन कयईंसि कयईंसि को बोलू हिते वाकई स्टील बॉडी आहिनि हाणे वरी ॾिसजांइ हिननि जा मुंहं बि पका अथई नक बि पका अथई उहे त सफ़ा स्टील जा अथई मेरा तो क्या असर ही कौन थो करे ॾिस असर थिए थो को कोन थो थिए अञा ॾिसंदीअ हिननि जा मथा बि पका अथई सफ़ा सुरोटा अथई हिननि जा मथा ॾिसंदीअ उनजी ख़बर पइजी वई असांखे हा न एॾी ज़रूरत न आहे अलाए वॾेरा तव्हांजी ये छोरी को घासलेटी माल थी सम्झे छोरी वात गाड़ी हल निकल निकल वञ चूड़ी बुड़ी खपा हल धंधो कर हल रोटी कर हल बाबा हल वॾेरा साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो वरी पुलिस सां बि मूंखे मुंहुं ॾियणो आहे दुआ कजो मार पैस वाह जो चंपो गरो सफ़ा बूथ ई सुॼाए छॾियईं कुझु बि हुजे पर हुन छोरीअ खे त ख़बर पई न त असां छा आहियूं ही सोरू ही सतरू ही सोरू ही सतरू ही सोरू ही सतरू ही सोरू ही सतरू छा मतिलबु आहे 16 17 हा ओ छा जो ही जेको मोलू आहे न मोलू इहो तव्हां खां अवल 15 ॼणनि खे ईअं ई बेवकूफ़ बनाए मोचड़ा हणी चुको आहे तव्हां हाणे हे 16 ही 17 मतिलबु ही 16 त तूं 17 या तूं 17 त ही 16 अरे निकिरे था डर हल हिन जो मतिलबु त मोलू असांखे बेवकूफ़ बनायो अथव बेवकूफ़ो बेवकूफ़ त हाणे असां मोलू खे कंदासीं चुरण पुरण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जी का बि गुंजाइश न कदई घुमण फिरण खां परहेज़ कजांइ न त कमु किचली थी वेंदी अरे साहब पहिरीं यार मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध ॻाल्हि ॿोल चौकुंडो या गोल बंद काब या रोल सभु थींदा थाणे ते हल ॻिया थी साहब
उंदा ही में लाट बाबा सा कई माठ हल त ताजा हलू ता थारे ते हल थी अॻियां हा ए घटी के प्यू दी नहीं ए घटी में दिल भर दिए जैसी जेरा हो सा पिया आसा में सा अरे चुप थाणो आगा होता आकाशा साहब एकड़ी दरखास्त ने टेबल ते रखा हा ॿुधा इनके खार में नथा विझारियो सफ़ा अछो उजरो थी पए हिमल ॼण ॾिस वर्दी कारी टंगी पया हमरा लभई कोन थो इन पेट ॾिस छा दोल थी आहे सुबुह जे टाइम ते ॿ टे कुता छजोसि त कुझु थोरो हल्को थिए अरे चुप कानून सां मज़ाक छोकिरी कया कम किचली केरु आहे कि मुंहिंजे छोकिरे खे थाणे ते ॿधी आयो आहे बापी सुतो जो अची वियो मामी ॿ कलाक थिया त मूंखे पाणी में कोसा पिया तूं चुप कर केरु ॿधी आयो आहे मुंहिंजे भाणजे खे सा इहो छा आहे सीन खां पोइ शींहं खां पोइ सात खां पोइ ॾांत मां थो तोखे ॿुधायां तूं पढ़ियल एतिरो कोन आहीं मां पढ़िया मूंखां पुछ न हिन जो मतलब आहे त मोलूअ खे साहब ॿधी आयो आहे असां पोइ छो ॿधी आहियूं हसीना जे जण खे बाह लॻी न ये सॼो मुल्क दूं थी वेंदी दूं बंदा खावई सम्झ ॻाल्हि खे छोरा मोलू तूं अच असां सां केरु थो तोखे रोके मासी बोलू ये कोन हलंदो मासी हूंदी तुंहिंजी मां हसीना चओ हसीना ओड़ी थी वेंदी आहे सोड़ी बदन सां पेरनि में नोड़ी बीरो हुते चुरण जी कोशिशि न कजांइ ही दोहारी आहे हिन 5 माण्हुनि खे ॾिनी बोहारी आहे न साहब नूर भटारे मां कंहिंखे बि कोन ॾारो ॾिनो आहे कूड़ी आहे सच अदालत में फ़ैसिलो थींदो बाबी कोर्ट जेल कोन वेंदो असांजो छोकिरो कोर्ट सुबेदार असांजे छोकिरे खे इज़त सां छॾे ॾे जा किराया तुंहिंजो थाणो जेकॾहिं केराईंदे थाणो त घुमाईंदे घाणो मुड़ुस तवारो थींदे काणो ऐं पुट तवारो घुमंदो लाड़काणो सुबेदार सुबेदार ॻोठ वसा वञी अपाणो जिथे रहंदो आहे पढ़े राणो ख़तम थी वियो तुंहिंजो हितां पाणीअ जी दाणो माशाअल्लाह हलाए थो मिठो पटी हथ में कढे वाह साहब शिकार दे हथ मां वियो बंदा छाजी आई मैंने के कम कितनी दियो क्या है शेर खेर में तो वञे बता कमांड तो वञा असांजे मदन में तव्हांजो कम खत्म थी वियो आहे छा न बोतार पर छा न बोतार शहर इन त पैसनि तारे खे खणी अदा इम्तियाज जो मतलब समझी इनके वडी जल्दी अथई ही तो चे तो जल्दी मां वडेरो थिया असां जड़ो वडेरो थींदो न बोतार तव्हांजी बिते पैसा किथे असांजी जुतीअ में पैर विझण जी कोशिश कजा बि न देर मुरे खां कटजी किरी पवंदी छा समझी शेमिर खान यदा वडा हणीस नक में नथ कराइस ॻोठ जो सर्कस ऐं आख़िर में असांजे घोड़नि जे किलनि में हुनखे ॿधी छॾियोसि ईअं कोन सुधरंदई छोटो हुजे साण त गॾह गोही न करे हण पुता और जेकर तू शहर में दे असां जो बनी पड़े कदो हां हण मोचड़ो हण गरीब जवान जिदे किदे थिया शेमिर खान बस हलोरी पैर पकड़ जा मत पड़ किरु पैरन ते मन माफी मिले बोता साईं
छह नवी मैं ताजी गुलामी है शाबाश सियाणो आहे ॻाल्हि खे जल्दी सम्झी में सागर छो भला लिपटी घटा छोरी तो मां फाथो चवां कॾहिं कॾहिं शर्म थींदो अथई तोखां ऐं शर्म चरियो त नाहीं तूं त मुंहिंजो मालिक आहीं वरी बि साॻी ॻाल्हि लॻे थो पंहिंजे हथनि सां वरी उन वॾेरनि जे हवाले तोखे करणो पवंदो तॾहिं तो मां जान छुटंदी हिकु दफ़ो पंहिंजो बणा पोइ जीअं चाहींदे ईअं थींदो जान छॾ सफ़ा गेदूड़े जी गिग थी पई आहीं एॾे ॾिस हल जान छॾ हल भला मुझी जान छो नथी चढ़ी ॿुधा तो इते भी मां तुंहिंजो बंदोबस्त कयां थो इते भी जाए पवा में मुझी जान छड़ा हलिया ओहो ही थई सफा सच्चो आशिक पंहिंजी सगी भेण वांगुरु तोखे रखंदो अध चरियो उही आहे पर जॾहिं तोसां शादी कंदो न सॼो चरियो थी वेंदो अरे रे वठ संभाले रखीस न छॾजांसि मुंहिंजी जिंद छॾ हिन मां फासिजी वियो आहियां मोलू मोलू छॾे ने बेकदर के छाती बुधाई जो को बुधाणो दई मुखे बुधा मां बिठो हां तोखे बुधाए हां सिधो दी बी यो बुधाई हां ओ सुठो दे उन के बुधाई बोलो बी न बोलणो आ तोखे
हसीना तू छा समझो त एतिरो जल्दी तू खतरनाक हसीना जे चंबे मां निकरी भजी वेंदे हाँ हाणे तुझे माइटन खां मां 25 लख न बल्कि 35 लख वठंदस ताकि तुझे भजण जी सजा उन्हनि खे मिले पर तव्हां निंड कंदा हो छा अखियूं पंहिंजो खुलियल रखो वठी हलो हिनखे हसीना हुजूर हसीना त पोयां पैर करे भॼी वई न रजू न या सियाणिया हुनखे ख़बर हुई त हू असांजे हथ में अची वई आहे ऐं तव्हां बि थोरो ख्यालु कयो छो जो हसीना तव्हांजी थियण वारी भॼाई आहे छोरा मां के में तो न चल ओ बाबा चयो मां त घोड़े के गा खरा मुखे जी गा कोने को भाई मुझे समझी मेकअप के पिठी ॾाढो मज़ो कयो अरे घोड़े के गाए जल्दी आजा तू तेरा घोड़े के गाए विच ॻाल्हि ॿुध या तो हेतिरनि सालनि में मूंखे डांस ॾेखारी कान्हे मां हर पर मोरे वारे फनकारनि सां गॾिजी वञी डांस थो ॾिसां गोगड़ू टाइम घणो थियो आहे प्रभु टाइम जी ख़बर न आहे बाक़ी सिज लही वियो आहे तब उन्हनि खे मौत मिलंदो मौत छो त उन्हनि खे असांजे ग्रुप जी ख़बर न आहे और बुहा सिज लही वियो आहे पोइ बि ॻोठ वारा पैसा खणी न पहुता आहिनि लॻे थो त ॻोठ वारा मरण था चाहिनि कंहिंजी ज़रूरत थी आहे शींहं जे पिंजरे में न उन जे जुए में अचण जी छा खणी आयो आहीं तव्हां ॻोठ में प्रभु ॿुधी छा थो चए तव्हां सभु ॻोठ में धमकी ॾेई आया हो हा हा मतलब त माल खणी आयो आहीं हा 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 ॾिस गोगड़ू ॾिस न थेले में त घणो माल आयो आहे पैसनि जे बदिरां ॾंडो ही कहिड़ो मज़ाक आहे गोगड़ू केरु आहीं तूं पैसनि जी जाइ ते डंडा खणी आयो आहीं तव्हां धमकी ॾेई आया हो त 12 खां 12:15 थिया त असां ॻोठ में बैताल मचाए छंदासीं इन करे पैसा कोन थिया डंडा खणी आयो इन खां अवल तव्हां अचो ॻोठ में बारूद जी थप ॾेई वञो इन खां पहिरीं मां अचां डंडा खणी तव्हां हल्की फुल्की लापी ॾेई वञा बाक़ी कलर आहे सो पोइ पाण ई तव्हांखे उहो कलर बि कंदुसि मतलब त तूं छा कंदे जल्दी ॿुधा खुशबू वठी वई न जेको करे सघियसि पाण ई तोखे ख़बर पवंदी
25 ला गोटा ने लिखी चौके क्या कयो थी पहिरीं या बाठन खां पोइ ईअं थी हुई अने जा जमा खाई अरे छॾड़े पुरड़िया बा माता के ठहन दाड़े हां कौन तो डई अॼु मां तो लट सायड़ो मोत ईंदस होत साईं कोट में रहंदो ते यार चाचो आपणो सगो तू घोड़ो वही छा घोड़ो अने न घोड़ो कोने असां निकरो कंदो सब गुजारे अरे हो घुणो तू बात तो खबर ना आयो टियों वाला छा है डाहे फित तो डाहे के तो ताजी फित डाहे ॿुधा दे खा रही मूंखे डाहे तो जान छॾ अला छा तो थे अमा चयो जिते गाल गई दिसी उते पेर ट्रा जाए हमारे न देख जो फत तो मिले न पे जो पूजा दे बा छा करा बा गाड़ी भाई चली जा सामान थोड़ी न माना छे लगे तो वो मुझे तैयार सोचो बोलो थे चक्कर जाए अरे मुझे उधर तो लगे तो मेरी भी वो खबर हुई तू जो मुझे पई पत्ती बोलन जा अदा मुझे पई पक्की भागल मुझे उधर किते देख जो बात सुझे ॾाढी भूख लगी तो खाने तो देख छा घणो कुछ तो खाए योर को बोड़ो मिले इन जी मां चेल चिबी कंदस लाटू निभागा हेठ वेठो ही कर खबर पई छा माने प्यालो करे अमा शॉपिंग करो या शहर हां इन उम्र में हली सके थी बराबर मुझी मानी किथे पया न तुनी मानी कोन रखी असा छो अमा जद मोली मानी कुते नहीं जग ते नहीं छी भला पतो खादी म कुतो है अरे लाटू बराबर ठबल पापो को आहे पे हां पियो दई काथे तो बड़ा जो किचे डबो उन में सुबह छलायो ठके खड़ निपा छा कजे किए कजे भुख बडाठी लगी आ मानी जो बंदोबस्त किए कजे ओ जो को चरियो है न जेके अंग्रेजी गालाण जो ॾाढो शौक़ अज उन्हें सां तो चिट्ठो कया वठी तो वञास होटल ते मानी भी खाराइंदो बिल भी भरिंदो पर जे बिल न भरे मोचड़ा त पक्का ही पक्का खाइंदो
कहिड़ी कहिड़ियूं बाबा साहब जेको येस करे उहे भाॼियूं खणी आ मुर्गी यस कीमो यस भिंडी यस दाल यस हा भाइयो दाल मेहा बटाला कोन खाईंदो अॻे ई दाल बटाला मेहा खाधा न जो पेट सुॼी वियो आहे सफ़ा हिन लाइ मुर्गी कीमो जेके सुठियूं सुठियूं भाॼियूं खणी अचे खबर पए त वॾो माण्हू आहे त ज़ाहिर थी पवंदासीं तूं बि पुट खाईंदे मां बि पुट खाईंदी वॾो माण्हू आहे बाबा तूं वॾो मां ॿारहाड़ियो माण्हू आहे सम्झ ॻाल्हि यस एतिरी मानी खाधी थी अञा ठहियो कोन थो थिए ॿुध हाणे तूं हिते वेह मां तुंहिंजे लाइ पान माशूकुड़ो ठाराए ॾियां कहिड़ो खाईंदे पती वारो या मिठो मिठो ठीकु आहे वेह तूं हिते और हमरा गुम दियो पैसा के दिनो यस पैसा के दिनो यस कीअं यस मोटे हाणे भला मानी एतिरी खाधी अथई यस मानी खाए ते पैसा रे बा यस मानी खाए ते पैसा रे चाहिए यस हसीना असां हिकिड़े शिकार जी जांच करे आया काथे असांजे भर वारे ॻोठ में हिकिड़ो विचोले टाइप जो माण्हू रहे थो छा मतलब विचोलो टाइप इन जो मतलब त हाणे असां खदड़ा फ़कीरा गवाह कंदासीं हसीना इने जो मतलब आ त विचोले टाइप जो आ न अमीर आ न गरीब आ मिल्कियत जाम अथस पर थोरो कंजूस आ ऐं उन जो दीन दुनिया में हिकिड़ो ई पुट आ हुन जो नालो कमन आहे ऐं पुट जो नालो लाटू अथस त पोइ इन लाटूअ खे डोर में ॿधी करे असां खणी ईंदासीं चार भेरा चारे छड़े न का ॾाॾी न का नानी न को खाऊं कुले न को का मच्छी न को का पलेती आनी नसी न लिखा मानी मानी जो किथे आ मानी भुख लगी आ मानी जो मानी बोलो तो के शर्म न तो अचे छाजो शर्म तोखे शर्म थे तो वनी दी थली थी हाँ तू तो साह में तो मरी मां चवे थी तू कमाए दे जन्ना मां चाहती मुझे घर में निकल मुफ्त जो अन्न ना है जो मां तोखे वही खाराया हाँ मम्मी मां पाण हाणे इहो ई थो सोचां त हितां सामान खणा मामे कमन वारे कमरे में वञी शिफ्ट थिया उते एसी बि आहे हिते त मच्छरनि मूंखे पटे छॾियो हाँ चवी छा तो मां तोखे घर छॾण लाइ थी चवां तू वरी कमरो मटाइण जी तो ॻाल्हि करी हा मम्मी जेसे ताईं मामू बुटको ज़िंदा आहे दुनिया जी ॿी का बि थुल्ही ताक़त मूंखे हिन घर मां नथी कढी सघे
यो मोलू जो आखिरी ऐं अटल फैसलो आहे मौला बख्श उर्फ मोलूअ जो फैसलो पाणीअ ते मुंहिंजो मक़सदु आहे त पत्थर ते लीक आहे मामी हाणे मुंहिंजे पुट लाटूअ खे तुंहिंजे करे का तकलीफ़ पहुती न पर तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो का ॻाल्हि कान्हे नथी मानी खाराई त न खारा ॾिस त मां हिमल वञी होटल ते मानी थो खाई अचां पर ॿुध रहंदो असां हिते ई किनो थींदुसि पता सम्झी त मां हितां ॿिंदु सॼो मूंखे तूं कढंदी थिए लालई माई केॾो त बेहया आहे वञी धूड़ पाए ॾेई वरी हिते हेॾे ॾिस घर में लाइट कान्हे खट रखराई आहे हिते बाऊं थो ॿुधाए उथ वञ मूंखे सुम्हण दे मुड़ंदसि कीअं तूं ई ताईं मुंहिंजो पंहिंजो कंपोरी मुंहिंजी जान छॾ ॿियो को वञी ताड़ मूंखे घणा ई कमकार आहिनि हेॾे ॾिस ख़ुदा जे वास्ते जान छॾ बोलो अरे असां त वांदा आहियूं उन सां गॾिजी असांखे बेवकूफ़ बणायो न तव्हांखे बेवकूफ़ बनाइण जी ज़रूरत आहे छा बकवास बंद कर छोरी तुंहिंजे हिननि जे विच में मां न ईंदुसि वरी तूं साॻी गिग थी मुंहिंजे पोयां लॻंदी आहे बोलो विच में न ईंदे छा असां तोखे छॾे ॾींदासीं मोनू इहा तुंहिंजी भुल आहे छोरी त असांजी गुलामी ॾींदी पर तूं पंहिंजो नक असांजे पेरनि ते रगड़ी दे छोड़े कच्चा पर सतड़िया मां पंहिंजो आली शान नक तुंहिंजे नज़रे वतल पेरनि ते घसाईंदुसि मिठो अथई भोला के जा मौलो उन ॾींहं वारी गुस्ताखीअ जी माफ़ी तोखे ज़रूर वठणी पवंदी छा चीड़े गुस्ताखी उन्हनि तव्हांखे ख़बर कान पई पए त तव्हांजी बेइज्जती थी थिए बेइज्जता कंहिं टे अची तव्हांखे ॿुधायो तव्हांजी बेइज्जती थी आहे असां कुझु ॿुधण नथा चाहियूं जेकॾहिं पंहिंजो सिर इज़त सां झुकाईंदे त ठीकु न त उहे सिर असांखे कटण ईंदा आहिनि जेके झुकंदा न आहिनि वाड़े वाका साई वडेरा तव्हांजा सिर लहण लॻे थो हे मुक़ाम सभु तव्हां भरे छॾियो आहे कुते वांगुरु यशी बि थी लॻेव अरे हेॾे अञा मां उहो पुट ई लाहे ॼणो जेको मौला बख्श जो सिर वॾे जे तव्हां में ताक़त आहे त अचो हाणे तूं हिते बीहे ॾिस त मां हुनखे केतिरो कुटिया
तो हैं खतरनाक बिनान वाला किन्ना वडेरा हां हसदो ये डाल छाती हारी छाती दिल ते कपे छजे हलता जी म तराई वठा तो न हले अरे खंभानी छापियो चिंग फूसड़ी छोतमा आया वडी कुत्ती से अरे हाथ नहीं पागड़ जी कुत्ती ये बड़ा कुत्ता कमदार खोल खोल पांजा माण्हू वठी अच हा तो चवां पंहिंजा माण्हू वठी हिनखे जिंदा जलाइणो आहे अरे मोलू शर्म कर ही मुंहिंजा रईस आहिनि पुठ जा चङा आहिनि को खमूदाय जा गॾ न आहिनि तो गाॾे में खणी जटियो अथई अरे हेॾे कुंतड़ा कमदार तोखे पंहिंजे रेसनि जी बेइज़ती ॾिसण में आई ऐं हिन न्याणीअ में रोज़ हथ विझंदा हिन जी बेइज़ती कंदा उते किथे है उते पंहिंजे हिननि तगड़नि वॾेरनि खे तो कोन सम्झायो मोलू ई रेसाणा ॿार ॾींहंनि जा शौक़ आहिनि अरे एतिरी बेइज़ती सो हिकिड़े ॾींहं में किस्तुनि में करियां किस्तुनि में त छॾे ॾियूं कोन छॾींदासूं जिन तुंहिंजा जूज माजूज एॾा शौक़ीन आहिनि रेस राणे खान खे चओ कालूल ही लंगड़ी पराइनि वतन था न्याणियुनि में ॻोठ जिन में हथ विझंदा खोल हिननि खे कमदार वठी वञनि ऐं वञी पिंजरे में बंदि करीनि त ख़बर पवनि कमदार छा थो करी पहिरियां को सुठो पोस्ट त ॾे न हले 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 हलो पोस्ट आहे हबी हबी शाबाश कमदार खोल छड़ पटू के न सर मुंहिंजी त दिलि चवे थी न गाॾे में जोटाए पिया हुजो हली रेस वॾे खे ॾेखारियो त मोलूअ तव्हांजी केॾी बेइज़ती कई आहे कमदार पहिरियां खोल असांखे मूवी जा 500 रुपया केरु ॾींदो अचिजांइ हवेलीअ ते पुट तोखे 500 रोक ॾींदासीं हलो ठीकु आहे
लाडू ही आ इनके वठी हलो पाण सां गॾु काने ना कयो मां तो सां लाऊं रहंदसि हा हा जल्दी कानू बारो तव्हां हिन जे घर वञी ॿुधायो त लाडू खे हसीना खणी वई हलो तव्हां हलो शाबाश अम्मा बाबा ॿुधायो शादी कयो हलो खुदा हाफ़िज़ सुभाणे हलो अरे शादी आहे साहब काॾे इहो ई त मौक़ो आहे हसीना खे पकड़ण जो। अरे चरिया इहो ई असांजी शहादत जो मौक़ो आहे ॾिसी कोन तूं हुननि वटि कहिड़ा ख़तरनाक हथियार आहिनि जेके असां कॾहिं ज़िंदगी में न हलाया न ॾिठा पुट भॼ न त कमु थी वेंदे किटली। छा थियो आशू खेता है ना ॿुधाए कमनि वारो छोरो लाटू अॻिवां थी वियो मतलब त मजू पंहिंजो कम करे वियो ॿियो ॾेरा मजू काथे लाटू खे त हसीना अॻिवां करियो यार ख़तरनाक हसीना अदा हिन मजूर खे बि ॾिसी वठंदासीं पर इहो कमु न पंहिंजे पुट खे आज़ादु करण लाइ तव्हां वटि ज़रूरु ईंदो। पहिरीं शर्त इहा ई रखजांसि त मोलू असांजी ग़ुलामी ॾे पोइ हुन जे कम खे ॾिसंदासीं। हाँ शमीर खान मां बि इन ई मौक़े जी तलाश में हुयुसि छो जो मोलूअ जेको असांजे इज़त जो जनाज़ो हिन ॻोठ में कढायो आहे न उन जो असरु तव्हां खां वधीक मूं ते थियो आहे ऐं सिर्फ़ु मोलूअ जे ग़ुलामी करण सां इहो दाग़ कोन थोपंदो इहो दाग़ मोलूअ जे रत सां धोईंदुसि रत सां। हा तव्हां वॾा मोलूअ जे रत सां गुस्ल करणो काॾे काॾे छा मुंहिंजो पुट अॻिवां थी वियो आहे ॻाल्हि ॿुध पूरी सिंध में हिन वॾेरे खे पुलिस सुञाणे तूं केरु थी वई वञी को तारी बारी लाह कीअं मौलू हा बाबा अकबर चॾो दादू थाणे ते चुर चुर पांडे मुंहिंजो यार हुई कीअं मौलू बाबा तोखे पूरी सिंध सुञाणे हट हट तूं हट रस्तो हट मूंसां चता गला साहब जो गला कुझु बि थी पवे कहिड़ी बि हालत में मूंखे पंहिंजो पुट खपे उहो त वापसि अची वेंदो पर हुनखे खयो कंहिं आहे इहो धाड़ो हयो कंहिं आहे साहब असांजे साम्हूं त ख़तरनाक हसीना चुप 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 रे जमादार चुप चाह चई वो अञा ताईं कोन आई आहे गंदे जा कम किचली ही छा थो थिए मुंहिंजे पुट खे तव्हांजे अॻियां हसीना खणी वई ऐं तव्हां कुझु बि न कयो कंहिं चयो आहे त इहो असांजे साम्हूं छो आहे ड्रामो ऐं तुंहिंजो सिपाही जो चए थो जमादार त छा पूरो ॻोठ थो चवे पप्पू चुपड़ीअ खे ख़तरनाक हसीना खणी वई आहे मतलब त पूरे ॻोठ जे साम्हूं खणी वई आहे हा इहा त सभु कंहिंखे ख़बर आहे त पैसे जो चक्कर आहे तॾहिं त हसीना जो हसीना सां थो टकर आहे चुप कर बाबा जा पुट हिन सूबेदार जो तव्हांजो दिमाग़ ख़राब कयो आहे हाणे हिन ख़तरनाक हसीना सां हीअ हसीना एटम बम मूं ॾींदी चरी त नहीं तूं कीअं वेंदी हणी धाड़ियल फेफड़ न गॾी विझणी बाक़ी तूं वेंदे या ही सूबेदार जो पगू वठो छाणे या हे तुंहिंजो हॾ हरम भांजी वेंदो मोलू सही मां कोन वेंदुसि सूबेदार अबा तुंहिंजी ड्यूटी आहे पर तूं छो नथो वञी ॻोठ खां ॿाहिरि वञण जी मूंखे इजाज़त न आहे ऐं धाड़ियलनि जे हथां मंज़ूर मूंखे शहादत न आहे सम्झी वाह वाह साहब वाह वाह महिरबानी हाँ भाई हाँ मोलू तू ही वेंदे निमक हलाल थी निमक हराम न थी पुट खां वधीक पैसे खे त अहमियत ॾे तव्हांखे त ॿिन्हिनि खे कबर बि नसीब कान थींदी कबर नसीब थिए न थिए असांजो फ़ैसिलो तो ते आहे तूं ऐं इन हसीना धाड़ियल खां छॾाए ॾिस छॾ मां माराईंदे ठीकु आहे जे तव्हां चयो था त मां वञा पर मां अकेलो कोन वेंदुसि उसां ॿियो बि केरु हले मूंखे त गोॾनि में सूर आहे
दे तोखे कोन थो चवां ये जेके टे वेठा आहिनि मां इन्हनि जे नाले थो चवां अरे ॿुधो यो कंहिंजे नाले थो चए मूंखे फुरणी निकिती आहे टंग में हा हा भली इन्हनि खे भली वठी वञ मूंखे कोई एतिराज़ न आहे मुझे खीर पीअण जो घोटो आयो मुंह मिलण जे टोटो मूंखे आणे ॾे जो मूंखे आणे ॾे ढोलण वञा ही सब कुछ छा आहे ऐं तूं छा थो करी कुझु न आहे इहो छा आहे न तोसां शादी में कान तो हिन लाइ तकड़ में मोर ठाहिया आहिनि देखो अम्मा खे तव्हां ॾिनी अथई हा उहे बि ईंदा जेकॾहिं न तुंहिंजी शादीअ ते न आया तुंहिंजो जनाज़ो खणण त ज़रूर ईंदा जनाज़ो देख ख़बर शादी खां पोइ माण्हू तकिड़ो मरींदो आहे पोइ बाबे जो अम्मा सां शादी कई आहे अञा ताईं नथो मरे तुंहिंजो पीउ बि मरंदो तुंहिंजो जनाज़ो ॾिसी त हू ज़रूर मरंदो हाणे जल्दी कर पंहिंजे पीउ जो नंबर ॿुधाए नंबर कोन्हे को यादि न ॿुधाईंदे ठीकु आहे नवाब मार हिनखे अरे भर कर लो जीवन तो लोग हमारी बच्चियाँ वही खबर ट्रेसट्री है हसीना हिन खां त वई हो छा नंबर हा नंबर बि ऐं हू बि नंबर सही आहे हाणे इहो नंबर नोट करे हिन जे पीउ ॾे फोन कयो पूरा 25 लख वठोसि 25 लख ओ तव्हांखे 2500 न ॾींदो जे ॾेई वञो न त मुंहिंजो मुंहुं कारो कजो थोड़े निगो पुटिंगे सगो तोला 25 लख बि कोन ॾींदो ओ पा चुप कर काहे नथी पारी सफा साइमा एदा रीमा न निर्मा रेशम हा रेशम मुआ अंग्रेजन का ट्रक मां किरी पए जा इते असां लाइ डचो करे छडियो तई तो भला ये कैमरा मुंजे लाइ वती आ जा इते गोठ में बिया मानू कोनन छा जरी आही छा तो वञा फोटे फॾाई खे सुञातो ई न आहे मां त चवां थो सॼो ॾींहुं रुॻो तुंहिंजा फोटो कढां पर तो वटि टाइम ई न आहे ओ हिन फोटे फॾाई सां इश्क कर फोटो फॾाई तोखे आसमान ते पहुचाए छॾींदो आसमान ते पुॼाईंदो मुआ पहिरां पाण खे त आसमान ते पुॼा के मशहूर माण्हू जो इंटरव्यू कर त तुंहिंजो बि नालो थिए भला ॻाल्हि त ॿुध पिढ़े किथे मिलंदो उन खां इंटरव्यू कयां त इहा छोरी मूंखे घणे में ॾींदे घणो भौंक न मूं ॿुधो आहे मिंट्रिनियन में ॻोठ में सदोरो दाड़ियल थो अचे सदोरो थो अचे हिन ॻोठ में ड्रामो भरण उन खां इंटरव्यू कर भला ॻाल्हि ॿुध जे मां उन खां इंटरव्यू करे वञा पोइ त तूं मूंसां शादी कंदी न हा पहिरियों तूं सदोरे खां इंटरव्यू वठ ठीकु आहे त पोइ मां अॼु खां ई तयारी थो कयां तकिड़ो इंटरव्यू करे तकड़ी तोसां शादी करणी आहे छो जो मूंखे 7-8 पाण जहिड़ा कैमरामैन पुट पैदा करणा आहिनि ठीकु आहे वञाए थो यादि कजां मुंहिंजो इंतज़ारु कजां जो वॾे रे वॾी बेइज्जती कई आहे मजो वॾेरो पंहिंजी जात सही आहे जेको असांखे कमु करणो हो न वो हसीना वञी कयो हसीना हा रजू हा उन हसीना जो बंदोबस्त करणो पवंदो इहो शिकार हसीना खां खसे उनखे पंहिंजी हिसियत यादि ॾियारींदासीं त पोइ मजो ठीकु आहे इंतज़ारु छाजो मौके जो इन कमनि जे पुट लाटू जी क़ीमत असां कई मिलंदी हा सरदार इन्ही खतरनाक हसीना जे लाइ असीं पाण खतरनाक थींदासीं पाण हा अरे अंधार पो ढाड़ेलन जी धप अचई थी ॾाढी अरे मार पई किथे मोल ढाड़ेल त न आहे न मता ढूंढ जी धप ईंदी हुजई
अला कहिड़े बाइताल में अंधो विझंदो मारे ईंदो अलाए किथे चंग भॼंदा आहिनि अलाए छा हे वरी एफएम में 1000 छा थो चवे अरे तू रत पियंदे छा लॻिया निनी ये बाबा डोखो लॻो त डोखो ये तो डोखो लॻो आ डोखे खे हे मल हितां किथां आणियूं ॾिस को किनो तुबो ॼारायोसि टुबी हिन पुलण खे खबरदार ने केरु आयो किथां थियो अदा सिधा थियूं छा तव्हां इस्त्री कंदो छा इस्त्री तव्हांजी अहिड़ी कंदासीं जो कॾहिं वेही न सघंदो खतरनाक हसीना जी हद में जातो सिखाना आयो तव्हांजी इहा मचाल अला कुड़ा पता चाचे पता संजय खांदा कोन असां अंब पचना छा थो चवे ही हिन जो ॻाल्हाइण हिन जो पी कोन सम्झो असां कोन सम्झासीं तूं वरी आंगठो सम्झंदे सब कुछ समझंदासीं रुगो हसीना वटि हलो हलो रे अॼु ढकुन हलो था छा ए भोजन कयो छा हलो रे तोला का गाड़ी कराईंदासीं हलो हलो तो हलो आ थोड़ा छेंक खा वरी पो चिकड़ो खा वरी पो तेल खा ओ जया तोखे मैं घणा दफ़ा समझायो त चुप करे वेही रहो तो का तेरा शाही ये तो मत भजी होवे मां चवाई कि चुप करे वेही रहो नवाब ही केरे हसीना लगे पे ते जासूसी पे कन जासूस आहिनि खोलियो हिननि जूं पटियूं अरे ता जाचो सड़ा खोलण पट्टी खोल हल बाबा जे छोरिया आहे मोरन खां ओ वध मोर पिरीवो वारी मोरन खां वध मोर पिरीवो आहे मोरन खां वध मोर पिरीवो रही पोला तोता मोर पिरीवो आहे मोर खां वध मोर पकिया यार जो इस आर जो तार जो न बार जो मूंखे त पटी हरू भरू ॿधी वा अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे अरे मोनू तू उते भोलो भोलू तो पे भोली या पुट बवड़ा गालन था कर तू छो तो गालाई बवड़ा केड़ा मतलब तवा ही ए मां अरे गोगड़ू गुंगा इन धारेलन के न बुधाजे असा अमीर मां पी जा पुट आहियूं अच्छा न हिया गाल राज में रहंदी अरे अंधा जिन खां लिकायणो उन्हन के त बुधाए छडी भली अमीर मां पी जा पुट होजो पर यो बुधायो तो तवा इते कयो छा था अंधे जे करे ते पका इन अंधे जो ते गुड़ो वडो बेट है जिथे को हुरू आहिन पर हिते छा हिते हुरू कोन आहिन हा बाकी छा बाकी हिकड़ी हूर है सोब धारेल जे रूप में हल रे ये हूर तव्हां जे माइटरन के दींदी सूरत बटे ॾींहं असां जी मेहमानी त खाओ वियारो हिनन के
अरे तव्हांजो सीन ई आहे त तव्हां घोड़े ते अचो था पासिंग ॾिजो चेसिंग गरीब माण्हू तव्हांजी हैसियत आहे सुबुह खां बुख ते वेठो आहे पेट ई खाली पियो आहे अरे मूं चयो मां छाती ते बुख ते अच बाबा हुन मूंखे पाण फोन करे घुरायो त मुंहिंजो इंटरव्यू करे बाबा मां छा छा कपिड़ा पाया हुन सां मिलण जे लाइ मेरा थनी पोइ मिल रहे थो हालत ॾिस हिनखे सदोरे घुरायो हूंदो साईं अस्सलाम वालेकुम साईं सदोरा तव्हां आहियो न मां निभागो न साईं सदोरा तव्हां आहियो अरे असद कुरैशी आहे नथो सुञाणी जा असद कुरैशी असद पोइ तव्हां सदोरो केरु आहे सदोरो मुंहिंजो दरिया पार में नालो हो तॾहिं त सदोरो चवंदा तव्हांजी हो जेका फिल्म आहे दरिया पार उहा कॾहिं ईंदी तूं आई केरु साईं मां फोटो फाड़ाई सही तव्हां खां इंटरव्यू करण आयो आहियां अरे पुठा मज़बूत अथई पुठा साईं छो मुंहिंजी पुठीअ ते चढ़ी आई भित टिपी चोरी कंदव छा मुंहिंजो सैंडल मज़बूत आहे तव्हांजो सैंडल मज़बूत आहे न साईं मां मोची थोरी आहियां मां तव्हांखे इंटरव्यू करण आयो आहियां साईं भला ये वार तव्हांजा पंहिंजा असली आहिनि वाकई वार पटजी आहे साईं हा ॾिस पट हा माना असली अथव न पटियो छो था हरूभरू तव्हां वात सां चओ असली आहिनि न हरूभरू पटियो छो था मूंखे लॻे थो तूं बूट ज़रूर खाईंदे न साईं न बूट छो खाईंदुसि हिते का देग लथी हूंदी न बिरयानी जी उहा खाईंदुसि ओ चौधरी ओ ज़ाहिद हिकिड़े चरे में फसायो अथव मूंखे यार नैना नाज़ तव्हांजी हीरोइन आहे न अड़े नैना नाज़ मां जा रोल कंदी आहे अच्छा ही जेका सवेर तव्हां सां डांस पई करे छा नालो पिया चवनि असमा इहा तव्हांजी हिन फिल्म में भेण थी आहे अरे मुंहिंजी उहा हीरोइन आहे साईं हीरोइन चर्स अरे फिल्म जी हीरोइन वो चर्स वारी हीरोइन न हा फिल्म वारी हीरोइन चङो हाणे ख़ुदा खे मन मां रिकॉर्डिंग कयां यार साईं हिकिड़ो मिंट बीजो वरी छा थियो साईं काॾे था वञो अरे शूटिंग ते डायरेक्टर को मुचड़ा कराईंदे साईं डायरेक्टर केरा मनान अब्बासी केरा फिल्मूं ॾिठियूं अथई जेको मुंहिंजो मसाद थींदो आहे लालू उहो लालू हा जेको हीअं न कंदो आहे नक पंहिंजो चिॿो करे हा ॾिठो आहे अरे पुठा मज़बूत अथई पुठा मज़बूत अथई पुछो था छो भला बोरियूं खणाईंदव छा हिन घोड़े ते तव्हां चढ़ंदव अचु तूं चढ़ घोड़े तूं आई केरु भाउ परेशान न करे निकिरो तव्हां असांखे कमु करण ॾे यार हलो साईं मूंखे सॼी दुनिया सुञाणे तव्हां नथा सुञाणो मां फोटो फाड़ाई तव्हांखां इंटरव्यू साईं सदोरे खां इंटरव्यू करणो आहे तोखे त मां सुञाणाई कोन्हे डायरेक्टर आहे डायरेक्टर अहिड़ा थींदा आहिनि अॼुकल्ह डायरेक्टर जी क्वालिटी भली नथी अचे सांचो ख़तमु थी वियो आहे राजा अमत होॾे ॾिस जंहिंखे सदोरे पाण घुरायो पाण ई कदो मोटरा खावे असांखे छा मिलाया हुन सां सही थो चई ॿुध जीअं रिछ ते कुतो वेंदो आहे न अरे छड़ा अरे चक्कर ही बाह में अरे छड़ अरे कुतो अरे कुत्योस देख खबर असांजी हैसियत कोने तुझी तो वॾी हैसियत हुई खाधई न मोटला अरे ओ फिरिया मुझा सदोरो ते अपनी भोगन में अटा मिठाई घुरा मिठाई कराए दो अला करो ब्याह वाला खुश मटालो ॾाढी मार खाधी भाऊ ॾाढी मार खाधी अहिड़ी मार खाधी जो असांखे वठी न त मार कोन खवई आहे त असांखे न वठी हलियो न हाणे सभु इश्क जे चकर में हूं चया अरे ये केरा मोलू आये मोलू को जो अरे चलो मारा ये तू मार को मोलू आया रुको मानो पप्पा ने बिठा दे रुको अरे छाते बड़बड़ आती दवा चुप करा के रहो अरे मोलू आया यो सारे चले तो बात जो बात रहा संकी छोर न छोरी जे तू ये भौंक कर दी तो मां तो किए छडाए सकत से सोखी में छडाना है मां तू कर इच्छाए केड़ी मीटिंग क्या क्यों भजड़ा जी तेरे मुख में ताब देख
लिखण कीते कदी उठ बाला कदी उठ बाला हे दिल विच सिक तेरे मिलने दीवो मैं जिथु बाना रख सकबाना मैं मिसकीन ते करम चकर कुछ सोच त कर मैं किथ बाना छाती बात पटजी वियो अथई तुझे हुस्न ते छा जेको हितां ॾिढो विहारियो न इहो पे चवे हसीना मुंहिंजे हुस्न ते मरे थी सफ़ा मस्ता मूंसां शादी बि कंदी ॾिढो इहा ॻाल्हि त आहे मां हिन सां शादी कंदसि पर पहिरियां हिन जो इम्तिहान थींदो ऐं पोइ मूंसां शादी फेरोज़ नवाब हिनखे वठी वञो
ऐं वण सां ॿधोसि एतिरा त माखोड़ा छॾियोसि जीअं हिनखे ख़बर पवे शादी छा थींदी आहे हसीना तू मुंहिंजी मां आहीं हाँ मां चे पियो त मुंहिंजी मां वॾी धाड़ेला पुराणे दौर जी हसीना एटम बम आई जेॾी महिल न त हिनखे सफ़ा भुॻड़ा भुॻड़ा करे छॾींदी ख़बर आहे न खोग हसीना आइटम बम जी बाबा जे दौर जी नाकाम धाड़ेल जेका ज़ोरीअ पाण खे हसीना सॾराईंदी हुई आहे त सफ़ा मम जे मुहांडरे हसीना मुंहिंजी मां नाले न चए मां वॾो टिंगो माण्हू आहियां वठी वञोसि सुठो थियो इन सां ईअं ई थियणु खपे हा पर ॿुध मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे तूं धाड़ेल कीअं थी मां पोइ ॿुधाईंदसि मां धाड़ेल कीअं थियसि हलो ठीकु आहे पोइ ॿुधाए मां त चवां थो बूट लाही हलो थोरो पाण खे लिकाए हलो वॾा ईअं न थिए जो शिकार करण खां पहिरीं पाण ई शिकार थी वञूं अरे निभागो न छट थोरो कम खे पट कम किचली न थी वञे अच मुंहिंजे पोयां अच साहब मां त चवां थो फोर्स वधायूं ॿी भली पुलिस वठी अचूं मां त ॾिजां थो भाउ अरे वांगण इहो त मां साहब खे शुरूअ खां चवां थो पर केरु चई साहब थो चवे त मेट मां वठां तूं अरे मां मेटल वठंदुसि मां सजाईंदुसि सीने ते मेटल पोइ पाईंदुसि वॾी खुड़ीअ वारो सेटल साहब कॾहिं को नंढनि वारा शौक़ शुरू कया अथव चुपड़े जे सर सुबेदार ज़ैतून खान खे ठाड़ियल सुञातो किथे आहे मुंहिंजी बहादुरी जो केवट काथो किथे आहे केर बि चुरण जी कोशिश न करे अदा धाड़ेल असां पुलिस जा जवान आहियूं वॾी ॻाल्हि हसीना जा महिमान आहियूं हसीना जा महिमान मतिलबु असांजा दुश्मन हलो तव्हांजो सरदार रजू ऐं मजूर फ़ैसिलो थींदो हे वठण मां फ़ाइदो कहिड़ो हे त हले ई कोन थो निभागो हलो हलो पान माली मुके आरे कुलजने कुलक पान माली मुके आरे कुलजने ओ मुके आरे कुलजने जो अचिना आराता अचने कुलक पान माली मुके आरे कुलजने थो कपड़ा टितो हबी मारमा ॾाढो हिते जो मां ख्वार मां ज़िद छॾ न जवानी मुंहिंजी तबाह कर मुंहिंजे हथ ॾिस मुंहिंजो ख़्यालु कर अदा कंदो को बम किरंदो आमिर खां माना बम किराईंदो तबाह थींदो अरे पिट न हणंदे पर घेरा के बोड़ा अरे डेला तूं ॻाल्हि त ॿुध हे असां वारो यार मोलू हसीना धाड़ेल सां गॾु धाड़े ते वियो आहे अरे हिनखे त कुझु ईंदो ई कोन्हे कामा खां पंहिंजी लोट न कुटराए अचे अरे इहो कहिड़ा भाड़ा मारींदो भाड़ा छा वाड़ा अरे वाड़ा न भाड़ा क्या पुट जाड़ा घोड़ा सही है बड़ा घोड़ी जड़ी जो न बाबा नी त सोई पुलिस है मुंह में आए बस अपना धाड़े बूठो मरदो त पुलिस चवंदी इनाम जो सा वॾो धाड़े मारियो पर इहा हसीना ने नए माण्हू खे वठी कीअं वई आहे पकड़ाईंदुसि ॾिसजांइ
पाण को भजी कोन तो संगे वरी हसीना सा गॾिजी वियो अरे बोड़ा बाय ताल ॾिठे ई कोन ते कीअं हसीना धाड़ेल जे पोयां चिंचड़ थी चिंबड़ी पियो चए पियो त धाड़ो कीअं लॻंदो आहे मूंखे वठी हलो हाणे वियो अथव मौला ख़ैर करे अलाए छा थींदुसि हवाल न कजो कम सां लॻो छा आहे बूट खपाईंदा आहिनि छा हिते रुको असांखे बसर कराया त केॾी महिल माण्हू गोश्त चाढ़ींदो आहे खिलो था अरे मूंखे बि ॿुधायो छो था खिलो बच गया हाणे नंढो शादी करे तो गोली हणी पूरो करे छड़ जास हाँ हसीना ही तो मुझे निशाने ते हो आहा भली गोली हण जो पर जॾहिं का होशियारी कया न ये न त तकड़ में हणी टुंगड़ो करे छजो ॾिसो सामू गाड़ी पई अचे ऐं थोड़ो होशियारी सां थारेल के थी न बुधा खाई दिए जाऊंगे वडेरा खबरदार चुरण जी कोशिश न कजाएं छो जो मां हिननि में नओ भर्ती थियो आहियां गोली छुटी वञे त बाबा मूं ते मयार न थई अदा हेठ कर ऐं जेको भी कुछ अथी पैसा बाहर कट लेकर कंजूसा न बाबा औरतन के जेके ज़ेवर पातन लायोडिन अरे हेडे साहिब जो नालो न वठ छठा उस्ताद परू चांडे जे रूह खे लजायो अरकान पेर काना उस्ताद परू चांडे नंगन जे मथा सर कुर्बान कंदो ऐं कॾहिं बि कंहिं मज़लूम ते हथ न खणंदो तू थारेल नहीं पर तू बेहया थो लगी थोड़े कर थी दो को मलाणो रो न न ई सही तो छे औरतन जे वेझो कोई कोन वेंदो भजी वियो जंदाड़ीलन जो शिकार थियो वनी खड में पई हाणे ने हसीना का मां पांजो पुट पाण चढ़ाईंदस जज्बाती नथी
जोगिन जा रिछ यार किलो न छिना हसीना के मिंथ मेड़ करे 15 लखन ते उनके राजी था कयूं तू जिद के छड़ लाचार कोने आने ने हसीना का पंहिंजे पुट के छॾण ला मुखे हसीना आइटम बम थियणो पवंदो वाह 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 हसीना वाह आइटम बम वाह मेहरबानी करे ते न फाट जा त मुल्क न किन थिए तू खुशा मत छॾ मां ॼाणा मुंहिंजो कम रोवा तो रजू जे खातिर रोवा तो मजू जे खातिर रोवा तो रजू जे खातिर रोवा तो मजू जे खातिर ओ छो न रोवा मां इन नोट फातो आया मां रोवा तो रजू जे खातिर रोवा तो मजू जे बस कर न ना कर पता रो रे काहे पुलिस में भर्ती कर दबो वडा बरे थी तो बिग फाड़ियान मां गुलजान था पुलिस जा माण्हू हन हाँ वडेरा मजो वरी केड़ो कम शुरू कयो थई कानून सां हथ चोरांद तोखे मांगी पंदी छडे रे इनन के किथे पुलिस वारा ये सूबेदार जुबान खोलन त पो कोन खोलिंदा जे जुबान खोलिंदा न तो गोलिन जो शिकार थींदा असां तव्हां जे बारे में खोलींदासीं ज़बान एड़ो समझो था असां की नादान ठीक आ वडेरा हिनन के पट्टियों अखिन ते बधी रस्ते ते छड्यूं था बाकी रहियो लाटू हसीना का फुराणा इहो कम भी सुभाणे सिची थींदो ऐं लाटू असां जो मेहमान हूंदो ऐं लाटू जी मां पी जी सॼी दौलत समेत मोलूअ जो सिर असां जे कदमन में हूंदो अपू इन्हनि खे अखियुनि ते पटियूं वधी ऐं रस्ते ते छॾे अचो हलोड़े उथो भाई ताला वरी ॿुधाए इहो सभु कुझु कीअं थियो मुराद छा अॼु जी ॻाल्हि ते नाराज़ आहीं छा नाराज छा या मारी वञा उनमें तुंहिंजो छा तुंहिंजे चवण ते हिकु ॿिनि माण्हुनि खे छॾे ॾिनोसीं छा तूं पाण खे चङो मुड़ुस थो सम्झी जेकॾहिं वाकई मोतबर आहीं तूं कर मूंसां मुक़ाबिलो बोलू हा कर मुक़ाबिलो मूंखे बि रेसलिंग ॿुधे ते घणा ॾींहं गुज़री विया आहिनि अरे हेॾे बोरा बात आले मूंखे ॿुधाइजे कंहिं घणा धक या केरु मथां आहे केरु हेठि आहे कंहिंखे दोषो लॻो कंहिंजो मथो वियो कंहिंजो नक वियो कंहिंजी बाहि वई हिकु ॻाल्हि मूंखे ॿुधाइजे अरे बस जज्बाती न भाॼी पंदे यार बुआ तो वरी कुश्ती खेलनो अरे ली कोई नजर कोन ईंदस न बा मां को वेड़ा को थोरैया छो मूं मिसकीने जे पोयां पियाओ मुंहिंजा हरू भरू हॾ गुॾ था भंजरायो भला जो त ख़बर तव्हां सभिनी जी मूंसां दुश्मनी आहे छा लॻे थो तव्हां सभु मूंखे माराईंदो हा ये सब सही था चवन घणो टाइम थी वियो आहे मुकाबलो ॾिठे मुराद जेकॾहिं न तूं हथियार खां बिना मुकाबलो करीं तॾहिं ख़बर पवे हलड़े तूं छो चुप आहीं न कुछ कोन
हसीना जो हुकुम अखन ते अधा मुराद ये मुखे साटो मोलू हिकिड़ो बार रुकजो ठोशो नथो हणे मोलू हेॾे पियो थो ॾिसे साडे पैरे घुंघरू शौक दे हिना तेरी मर्जी है साकू जिथ नचवा असा नचना है तेरे अंगलियां ते थिथ नाल जिवें बेथिथ नचवा तेरे हथ जो शाकिर आ गए से तेरी मर्जी है साकू जिथ नचवा